बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। असां अॼु गुफ़्तगू थींदी मुल्क जी सियासी सूरत हाल जेका गर्मा गर्मी आहे सियासी उन जे हवाले सां। ऐं अॼु जो जेको मौज़ू आहे असांजो उहो आहे इमरान ख़ान जी जेको कल्ह हुन तक़रीरूं कयूं आहिनि ऐं हुन जेको कुझु शो कयो आहे उन हिसाब सां जेका हुन गारियुनि जी जेका छा सेंचुरी मुकमल करण जी कोशिशि कई आहे सियासत में। गारियुनि जो रिवाज जेको आहे उहो इमरान ख़ान, उहो क्रेडिट बि इमरान ख़ान ॾे वञे थो त हुन इहो 2014 खां वठी कंटेनर्स चढ़ी ऐं हुन जेको गारियुनि जो सिलसिलो शुरू कयो हो उहो थोरो उहो गुज़िरियल 3.5 सालनि में हिन जो पार्लियामेंट में हुजण जे करे थोरो उहो माठो हो। छा लाइ त हीअ हाणे थोरो पार्लियामेंट में हुजण जे करे थोरी हिन में पार्लियामेंट जी जेका चवंदा आहिनि पार्लियामेंट्री लैंग्वेज, सो उन ते हिन जो थोरो घणो ध्यानु हो। पर हुन कल्ह जेको तक़रीर में चयो त मुंहिंजूं सभु ज़ंजीरूं टुटी चुकियूं आहिनि ऐं मुंहिंजा हथ हाणे आज़ादु आहिनि। इन करे हाणे जेको कुझु हुन चयो उन ते बाद में ॻाल्हाईंदुसि। पर हुन जेको मुखालफ़नि खे ख़ासि तौर ते हिकु ख़ासि मुखालिफ़ यानी टारगेट जेको हुन ॿुधायो त मुंहिंजे हाणे बंदूक जो टारगेट उहो आसिफ़ अली ज़रदारी आहे। त इहे जेके हुन ॻाल्हियूं कयूं आहिनि इन ॻाल्हियुनि में हुनजी बौखलाहट जेका आहे, हुनजी जेका घबराहट आहे ऐं उहा बिल्कुलु ज़ाहिर आहे त हाणे हू बिल्कुलु घबराइजी वियो आहे ऐं घबराहट में हू पाण खे बि कोन थो संभाले सघे ऐं गिदड़ बबकिन ते लही आयो आहे। सिंधीअ में चइबो आहे न गिदड़ बबकी शुरू कयो आहे। ख़ैर हाणे इमरान ख़ान जेको कल्ह जेको कॾहिं बि ॿाहिरि कोन पियो निकितो, कंहिं बि पंहिंजे इतादी सां कोन पियो मिलियो ऐं इतादियुनि खे हुन उहा जेका हुननि जी ड्यू रिस्पेक्ट हुई, जेका इज़त हुजणु खपे, उनखे हुन कॾहिं बि खाते में कोन आंदो। कंहिं बि तरह सां उन्हनि ते ध्यानु कोन ॾिनो ऐं इतादियुनि जो रवैयो हाणे जॾहिं हुन ॾिठो आहे त हाणे रांदि हुनजे हथ मां निकिरंदी पई वञे। ही दुनिया जो मञियल क्रिकेटर त आहे। हाणे क्रिकेट वारी जेकॾहिं असां लैंग्वेज में सियासी लैंग्वेज खे क्रिकेट वारी लैंग्वेज में विझूं, हिन जॾहिं ॾिठो आहे त हुनजी रांदि जेका आहे, रांदि जी मसां जेका ग्रिप हूंदी आहे, कॾहिं कॾहिं जेकॾहिं बैट्समैन आहे ऐं हू सेंचुरी हणी चुको आहे त पोइ लॻंदो आहे त हू हाणे नाक़ाबिले शिकस्त बणिजी चुको आहे। हाणे हुनखे हटाइणु ॾाढो मुश्किल आहे। केतिरा बि बॉलर आज़माए चुका हुजनि, पंहिंजा बाल हणी चुका हुजनि, पर हू टस खां मिस कोन थींदो आहे, हू बीठो हूंदो आहे छो त हू सभिनी जी चाल खे सम्झी वेंदो आहे। पोइ उन वक़्तु वरी अपोनेंट जेके आहिनि से खिलाड़ी जेके आहिनि उहे वरी पोइ अहिड़े कंहिं नए माण्हूअ खे मैदान ते बॉल ॾेई लाहींदा आहिनि जंहिंजे बॉलिंग करण जी स्टाइल जी का ख़बर न हूंदी आहे त हू छा कंदो, कीअं कंदो। ऐं जॾहिं हू बॉल उछलींदो आहे त खिलाड़ीअ खे कॾहिं कॾहिं ख़बर ई कोन पवंदी आहे ऐं हू क्लीन बोल्ड थी वेंदो आहे। सो लिहाज़ा रांदि आसाबनि जी रांदि हूंदी आहे। रांदि रुॻो जिस्मानी न हूंदी आहे जेका नज़र ईंदी आहे, पर उन सां गॾोगॾु आसाबनि जी जंग बि हूंदी आहे। ईअं ई सियासत जी रांदि बि हिकिड़ी आसाबनि जी वेड़ आहे। उन आसाबी वेड़ में असीं ॾिठोसीं त इमरान ख़ान जेको कंहिंखे बि पंहिंजे खाते में न आणींदो हो, पंहिंजनि इतादियुनि खे, जिन इतादियुनि जे वोटनि ते हू हुकूमत में आहे, मसलन MQM लाइ ही पहिरें जॾहिं ही कंटेनर ते हुयो त बि MQM लाइ हुनजो सुठो रवैयो कोन हो। MQM लाइ हुनजा ॾिनल इंटरव्यू, TV इंटरव्यूज़ उहे बि कमाल जा आहिनि, जेकॾहिं उहे ॿुधजनि हाणे त बि कमाल जा आहिनि। ऐं उन्हनि ते बाद में हुनजे हुकूमत में अचण लाइ उन्हनि ते यू टर्न वठिणो पियो। सो बहरहाल MQM सां कल्ह कराचीअ में 10 मिंट हुन सां मुलाक़ात कई अथसि ऐं 10 मिंट इस्लामाबाद मां सिड़जी अचे ऐं उहा मुलाक़ात सिर्फ़ु 10 मिंट हुजे। ऐं तज़ियनगार चवनि था त हिन खे जेको चवणो हो, MQM खां जेको कुझु वठिणो हो, ही पंहिंजे ईगो में, बिकॉज़ वी नो इमरान ख़ान हिकिड़ो वॾो ईगोइस्ट माण्हू आहे
ऐं अना परस्त माण्हू आहे ऐं इन अना में हुनजे हेठां घोड़ो निकिरी चुको हुजे त बि हीउ पंहिंजो पाण खे हवा में बि घोड़े ते उॾामंदे पंहिंजो पाण खे सम्झंदो आहे ऐं इन करे हू जेको आहे उहे ॻाल्हियूं MQM खे चई बि कोन सघियो, उनजी क़यादत खे चई बि कोन सघियो ऐं सिर्फ़ु अलॻि सले करे सलाम दुआ करे वेही चांहि जो कप पी ऐं पोइ 9 2 11 यानी 11 मिंट 9 2 11 यानी उर्दू में जेको हिकिड़ो मुहावरो आहे उहो हिते ठहके त कोन थो, हूअ इन लाइ इस्तेमालु थींदो आहे त माण्हू ग़ाइबु थी वञे उन मंज़र तां 9 2 11 त पोइ हिननि जी मुलाक़ात जेका आहे सा 9 2 11 थी वई। MQM जे लीडरशिप जेको बाद में जेको बयानु ॾिनो उन्हनि तके तौरु ॻाल्हियूं कयूं त असीं जेका तहरीक जमा थी आहे हिन जे ख़िलाफ़ु असीं पंहिंजो फ़ैसिलो पंहिंजी कमेटी में वेही वञी हुन कमेटी खां उहो फ़ैसिलो वठी आयो, उन वक़्तु असां उन फ़ैसिले खे ज़ाहिर कंदासीं ऐं अहिड़ियूं के ॻाल्हियूं बि कोन थियूं आहिनि, इमरान ख़ान कोन चयो आहे, कुझु बि न चयो आहे ऐं न वरी उन असीं के उन सां अहिड़े क़िस्म जी कमिटमेंट जा ॻाल्हियूं कयूं आहिनि। बहरहाल 11 मिंटनि 10 मिंटनि जी जेका मीटिंग इमरान ख़ान कई ऐं तज़िया निगार इहे चवनि था त इहा हिकिड़ी इमरान ख़ान जी हिकिड़ी सही सिधी फेल्यूअर मूव हुयो। फेल्यूअर मूव यानी कि उहो मूव सियासी जंहिंजो को खड़तेल न निकितो। ॿिए तरफ़ आसिफ अली ज़रदारी आहे जंहिं अलन ऐलान चयो हो त हाणे मां लाहौर में रहंदुसि, इस्लामाबाद में हूंदुसि ऐं पोइ उते वेही जंग जो थींदुसि ऐं हिन हुकूमत खे घर मोकिलींदुसि। सो हाणे इहे ॻाल्हियूं जेके हुन कयूं हुयूं सो बहरहाल उहे ॻाल्हियूं ज़री घटि पूरियूं थियण वारियूं आहिनि ऐं हिन इमरान ख़ान जे हुकूमत जे किरण जो शायदि उनखे सभु नज़र पिया अचनि त हाणे इहो आउं किरां पियो ऐं इन जे पुठियां आसिफ अली ज़रदारी ई आहे न कि नवाज़ शरीफ़। सो बहरहाल सियासी मैदान आहे, उते कल्ह हुन रड़ियूं करे चयो आहे त हाणे मुंहिंजे बंदूक जेका असल में बंदूक हुन हथ में कोन हुई पर इशारतन हुन बंदूक वारे पॉइंट करे ऐं चयो ख़याली तौर ते आसिफ अली ज़रदारी जो अॻियां ख़याली पुतलो बीहारे ऐं उनखे निशानो बढ़ाए चवणु लॻो त हाणे मुंहिंजो जेको अॻिलो निशानो आहे बंदूक जे गोलीअ जो उहो आसिफ ज़रदारी। भाई जेके सोचे सम्झी ॻाल्हाइणु खपे, छो त ॾिसो लीडर जेके हूंदा आहिनि मुल्कनि जा उहे रोल मॉडल हूंदा आहिनि, माण्हुनि जे लाइ रोल मॉडल हूंदा आहिनि, माण्हू उन्हनि खे फॉलो कंदा आहिनि, उन्हनि जे आदतुनि खे, उन्हनि जे लिबास खे, उन्हनि जे उथड़ी वेड़ी खे सभिनी खे माण्हू नोट करे ऐं उनखे फॉलो करण जी कोशिशि कंदा आहिनि, यानी हू हिकिड़ो रोल मॉडल हूंदो आहे। हाणे जेकॾहिं असांजो लीडर साहब जेको हूअं त स्मार्ट आहे पंहिंजे कद बुत ऐं कद काठ में, पर हाणे उनजी जेका ज़बान आहे उहा ॾाढी ख़तरनाक थी वई आहे। बकौल संदसि जे त जेकॾहिं मूंखे ॿाहिरि कढियो वियो त मां अॻे खां वधीक ख़तरनाक थी वेंदुसि। सो कल्ह हुनजी तक़रीर मां उहो ख़तरो त नज़र न पियो आयो पर बुखलाहट ऐं जेका हुनजी कावड़ आहे, जेका हुनजी बेवसी आहे, कावड़ बि हुजे ऐं माण्हूअ खे बेवसी बि हुजे, उन वक़्तु उन कावड़ जो वरी कुझु ॿियो हूंदो आहे रंग ढंग, उहो नज़र पियो आयो। सो इत्तेहादनि ॾे डोड़ आहे, इमरान ख़ान जी इत्तेहादनि वटि डोड़ आहे। इत्तेहादनि जे में मुस्लिम लीग काफ़ बि हुई ऐं मुस्लिम लीग काफ़ सां जॾहिं ज़रदारी ऐं मौलाना ऐं शहबाज शरीफ़ ऐं ॿिया जॾहिं मिली विया त उनखां पोइ हिन पहिरियों दफ़ो इमरान ख़ान जी कमज़ोरी जी ख़बर पई थी, केतिरो कमज़ोर आहे त हीउ फौरन डोड़े वञी उनखां बाद में वञी चौधरीनि सां मिलियो, चौधरी शुजात खे निबड़ी वञी सलाम कई ऐं उते उन सां ॻाल्हि ॿोल थी। उन ॻाल्हि ॿोल जो बि को नतीजो नज़र कोन आयो ऐं नतीजो इहो ई नज़र आयो। हाणे उनखे त ॾींहं गुज़री चुका आहिनि
नतीजो इहो आहे त उतां हुनखे को बि ग्रीन सिग्नल कोन मिलियो ऐं ही बिल्कुलु सम्झी विया त इहे इत्तेहादी बि हिन जे हथ मां विया। नाज़रीन, अलीम खान, तरीन खान, जहांगीर तरीन, इहे बि जेके आहिनि, अच्छा, लंदन में जहांगीर खान ऐं अलीम खान इहे जेके आहिनि से लंदन में कंहिंसां मुलाक़ात पिया कनि ऐं लंदन में यानी हाणे वरी हिकिड़ो टर्म जेको अॻु में केतिरा दफ़ा यूज़ थींदो रहियो आहे सियासत में त लंडन प्लान। सो वरी लंदन में को प्लान पियो ठहे। कंहिं ज़माने में बेनज़ीर साहिबा ऐं नवाज़ शरीफ़ इहे लंदन में गॾु थिया ऐं उते लंदन प्लान ठाहियूं। उन खां पोइ जॾहिं पाकिस्तान में इंट्रेस्ट उन्हनि कई, एंट्री कई, त पोइ असां ॾिठोसीं त मुशर्रफ जा जेके चंबा हिन मुल्क जी सियासत में अंदरि ताईं लथल हुया, उहे चंबा छॾाइजी विया ऐं मुशर्रफ खे पंहिंजो इक़्तिदार छॾिणो पियो, छो त अॻियां अवामी ताक़त अची वई ऐं हुन जे पुठियां कंहिं बि क़िस्म जी अवामी ताक़त कोन हुई। हू बि गिदड़ बबकियूं ॾींदो हो कंहिं ज़माने में ऐं उहो गिदड़ बबकियुनि वारो जेको टाइगर आहे यानी पंहिंजे पाण खे कमांडो, उहो बि मुल्क खां ॿाहिरि आहे हिन वक़्तु। ऐं ख़ैर अॼु जे मौज़ू में उनजी को अजायो ॻाल्हि अची वई आहे, पर असुल में टारगेट असांजो अॼु जो ॻाल्हि करण जो जेको आहे उहो आहे PTI जा माण्हुनि जी नून लीग सां मेल जोल राब्तो ऐं उन में बकौल नजम सेठी जे त चिड़िया हुनखे नजम सेठी ख़बरुनि वारे हुनखे जेके हुनखे ख़बरूं पहुचनि थियूं हुनखे उहो चिड़िया कोठींदो आहे, त हुनखे चिड़िया कन में ॿुधाए चुकी आहे त PTI जा कोई 11 खां 12 माण्हू तयारु वेठा आहिनि त उहे पंहिंजी हुकूमत जे ख़िलाफ़ हू नो कॉन्फिडेंस में अपोज़िशन जो साथ ॾियण लाइ हू तयारु वेठा आहिनि। नजम सेठी साहिबु जेको तमामु मञल हिकिड़ो सहाफ़ी आहे, उहो बकौल संदसि जे त हू आसिफ़ अली ज़रदारी खे डॉक्टर आसिफ़ अली थो कोठे। डॉक्टराइन जेका आहे आसिफ़ अली ज़रदारी जी, यानी भंज ड्रा करण जी जेका उन वटि टेक्नीक आहे, तरगीब आहे, उहा शायदि ई पाकिस्तान में हिन वक़्तु कंहिं वटि हुजे ऐं गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां 30 सालनि खां आसिफ़ अली ज़रदारी खे 30 सालनि जो तजुर्बो आहे त हू गठजोड़ जो माहिर आहे, डॉक्टर आहे बकौल नजम सेठी जे। त ईअं असीं ॾिसूं था त वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु वाक़ई पीपल्स पार्टी जेको पंजाब में हिन वक़्तु शो कयो ऐं इस्लामाबाद में D चौक ताईं पहुची विया ऐं उनखे उनजी गरमाइश जेका आहे, उनजी जेका आहे गरमाइश हुकूमत जे ऐवाननि ताईं, हुननि जे दामन ताईं पहुची वई ऐं हुननि जो दामन हाणे हुकूमत जो जेको आहे उहो जॾहिं उन जलणु शुरू कयो, सड़णु शुरू कयो, त हुननि खे जॾहिं हिन ॻाल्हि जो ता लॻो त बाबा हाणे त पेरनि मां हेठां ज़मीन खिसकंदी पई वञे ऐं हुकूमत वञे पई। हूअं बि ताक़त जो जेको हुकूमती ताक़त आहे उहा अनप्रिडिक्टेबल हूंदी आहे। जॾहिं ईंदी आहे त वॾे ज़ोर शोर सां अचे थी ऐं माण्हुनि खे फुकड़े वांगुरु फुकाए छॾे, ऐं जॾहिं वञे थी त पोइ उहा बि वरी बकौल नजम सेठी जे त हवा वांगुरु फुकड़े मां जी हवा सड़ाहट करे निकिरी वेंदी आहे, ईअं उन मां ताक़त हवा वांगुरु निकिरी थी वञे ऐं पोइ नाज़रीन ऐं ॾिसंदा आहियो त फुकड़े जी जेका पोज़ीशन वञी बीहंदी आहे हवा निकिरण खां पोइ। हाणे हिन वक़्तु इमरान खान जे फुकड़े मां यानी सियासी फुकड़े मां जेका हवा सड़ाहट करे पई निकिरे ऐं इहा सॼी दुनिया बि ॾिसे पई, असीं बि ॾिसूं पिया ऐं सॼी मीडिया ॾिसे पई। इमरान खान खे इहो नज़र पियो अचे त इमरान खान असल में जिन थंभनि ते हिन ऐवान में हुकूमत जे ऐवाननि में एंट्री कई हुई त उहे हिन जे हुकूमत हूंदे ई उहे थंभा हटी विया ऐं हाणे ही कमज़ोर बग़ैर थंभनि जे, बग़ैर थुणनि जे
कमज़ोर हिकिड़ी छत ते आहे बीठल ऐं उते बि वरी हाणे ही गिदड़ बबकियूं पियो ॾिए पंहिंजी ईगोइज़म खे ख़ुशि करण लाइ पंहिंजो पाण खे ख़ुशि करण लाइ सियासी बदज़ुबानीअ जो हिकिड़ो मिसाल बणिजी वियो आहे। हुन में सियासी जेका बसीरत हुजणु खपे ऐं उहा हाणे बिल्कुलु नज़र कोन थी अचे पई ऐं लॻे थो त हू पंहिंजो मैदान ऐं हू सम्झी वियो आहे त हाणे मुंहिंजो मैदान कोन थो पियो गिरफ़ रखी सघां मैदान ते ऐं मैदान छॾिणो ई पवंदो। पर यानी कि जीअं आख़िर में डाइंग किक्स जंहिंखे चइबो आहे डाइंग किक्स महिल जानवर बि वरी छड़ी वठंदो आहे त हीअ बि हाणे लॻे ईअं थो त हीअ हाणे छड़ियूं पियो हणे ऐं ॾिसजे छा थो थिए। बहरहाल रांदि अञा पूरी कोन थी आहे, रांदि अञा आहे, कुझु अञा रांदि पोइ ते आहे, यानी कि तेसीं ताईं कुझु नथो चई सघिजे जेसि ताईं अदम एतमाद जी तहरीक जो काउंटिंग जेका आहे जेॾी थिए ऐं उनजो नतीजो जेसिताईं नथो अचे तेसीं ताईं त हीअ रांदि अञा जारी रहंदी ऐं ॾिसजे त अॻिते छा थो थिए। सो तेसीं ताईं नाज़रीन वरी असीं गॾु थींदासीं तेसीं ताईं साथ सलामत।